20,000 खां वधीक आबादी रखंदड़ अधु सदी पुराणो शहर पंगिरियो हिन जदीद दौर में बि अनेक मसइलनि जो शिकार थी वियो आहे। लखें रुपया माहाना बजट हुअण बावजूद शहरी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। हालिया बरसातनि खे 3 महीना गुज़री विया आहिनि, पर शहर जे टिनी वार्डनि जे अक्सर महलनि मां बरसाति जो पाणी बि निकाल न थी सघियो। शहर जो ड्रेनेज सिस्टम नाकारा हुअण करे रहवासी बरसाति ऐं गटर जे गंदे पाणी में अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में शहरियुनि मेरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी गली के मुसलसल नज़रअंदाज कयो वियो आहे। तमामु घणो जेको आहे हिन गली में हालात ख़राब आहिनि। इहो ओवर लेवल खां डिप खां तमामु हेठां पाणी फ्लो थी ॿाहिरि अची वञे थो। तव्हां ॾिसी सघो था सभई हिते असां पाण जेके आहिनि ऐं सलवारूं मथे खणी जेको आहे सो निमाज़ लाइ वञूं था ऐं वापसि अचूं था। ऐं ॿार नंढा कल्ह बि 2 ॿार हिन में किरी पिया हुआ, हिते किरियो पियो हिकिड़ो ॿारु। हीअ हालत तमामु ख़राबु आहे। असांजी का बि को सुनवाई कोन थो करे केरु। इनखे महिरबानी करे प्रायोरिटी बेस ते हूअं त गलियूं ठहनि पयूं, पर इन ते प्रायोरिटी बेस ते इन गली खे ऐं इन जी जेका नाली खे मथे करे ऐं पोइ इनखे हार्ड टाइल्स हिनखे लॻाई वञनि, महिरबानी थींदी। ॾिसो असांजी गली ॾिसो, हे गंदगी ॾिस केतिरी आहे। हेॾां ही पाणी लॻो पियो आहे। मींहं जा बरसाति जो पाणी सुके ई कोन थो अञा ईअं पियो आहे। असीं ग़रीब माण्हू मच्छरनि जा आहे, सियारे में बीमारियूं ॿधो सुम्हूं। ॿुधे हाणे छा करियूं भला, कहिड़े पासे वञूं, छा करियूं, ग़रीब ट्रांसफार्मर जी नाली आहे त 3 साल गुज़री विया आहिनि बल्दियाती इलेक्शन के, पर असांजे पंगिरियो शहर जो हीअं ख़ाली जेको ड्रेनेज सिस्टम जी ॻाल्हि कयूं त उहो बि अञा ताईं सही न थी सघियो आहे। असांजे घरनि अॻियां गलियुनि में जेको आहे गटरनि जो गंदो पाणी बीठो आहे, जंहिंमें स्कूल जा ॿार वेंदा आहिनि ऐं मदरसे जेके ॿार वेंदा आहिनि उन ई पाणी मां गुज़री वेंदा आहिनि। तंहिंजे करे जेके आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियूं पैदा थियनि पियूं ऐं सालाना करोड़ रुपए जो बजट आहे, पर अलाह किथे ॿियो ख़र्चु कयो वञे। हिते त को बि तरक़ियाती कमु जेको आहे असांखे अहिड़ो ॾिसण में नथो अचे। ॻोठ बि बुरो शहर ॻोठ जेको टाउन में आहे, जेको काफ़ी टाइम खां वठी बरसातनि जो पाणी जी निकाल लाइ का बि शइ कोन्हे। टाउन में जा आहे इन हिसाब सां ना ई का गलियूं आहिनि, रोड पुराना टुटा पिया आहिनि, काफ़ी मुश्किलातूं थियंदियूं। टाउन में हुजण जे करे ॻोठ त उन हिसाब सां असां वटि को बि इंजोज़ हिते कमु नथी करे ऐं असांजे ॻोठ जा पाणी बि निकाल बरसातनि जा पाणी बि निकाल नथा कराए सघूं ऐं ना ई रोड रस्ता आहिनि। टाउन में हुजण जे करे असां टाउन जी बि को बि माना सहूलियत महसूसु कोन्हे, गैस कोन्हे। तक जे चूंडियल MNA मीर ग़ुलाम अली टालपुर MP अरबाब अमीर अमानुल्लाह खे घुर्जे त करोड़ों रुपया बजट रखंदड़ पंगिरियो टाउन खे बुनियादी सहूलियतूं मुहैया करे टाउन में थींदड़ करप्शन जी इंक्वायरी कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु गुल मोहम्मद वेड़ो, मेरान टीवी न्यूज़ पंगिरियो।